यूहन्ना अध्याय 19। सो पिलातुस येशूअ खे राजभवन जे अंदर वठी वियो ऐं येशूअ खे चाबुक हणाई। सैनिकनि कंडनि जो हिकु मुकुट ठाहे करे येशूअ जे मथे ते रखियो ऐं संदसि खे वाङणाई रंग जो जबो पारायूंसि। इन खां पोइ उहे येशूअ वटि अची करे ईअं चवण लॻा, हे यहूदियुनि जा राजा, तोखे असांजो नमस्कार। ऐं पोइ हुन खे लाफा हयऊंसि। हिकु दफ़ो वरी पिलातुस राजभवन मां ॿाहिरि निकिरी करे माण्हुनि खे चवण लॻो, ॾिसो, मां येशूअ खे वरी तव्हां जे साम्हूं ॿाहिरि वठी थो अचां, ताकी तव्हांखे ख़बर पए मां इन में कोई बि ॾोह न पातो आहे। इन खां पोइ येशूअ खे ॿाहिरि आंदो वियो। उन जे मथे ते कंडनि जो मुकुट ऐं शरीर ते वाङणाई रंग जो जबो पातल हो। पिलातुस माण्हुनि खे चयईं, ॾिसो, हिन माण्हूअ खे। जॾहिं मुख्य याजकनि ऐं मंदर जे पहिरेदारनि येशूअ खे ॾिठो त उहे रड़ियूं करे चवण लॻा, इन खे क्रूस ते चढ़ायो, क्रूस ते। इहो ॿुधी पिलातुस उन्हनि खे चयईं, तव्हां ई हिन खे वठी वञी करे क्रूस ते चढ़ायो, छोकी मां इन में कोई बि ॾोह न पातो आहे। यहूदियुनि पिलातुस खे चयो, असांजी बि हिकु व्यवस्था आहे ऐं उन में नियम जे मुताबिक़ इहो मौत जी सज़ा जो हक़दार आहे, छोकी हिन पंहिंजे पाण खे परमेश्वर जो पुटु चयो अथई। जॾहिं पिलातुस इहो ॿुधो त उहो अञा वधीक ॾकी वियो। सो इन करे उहो वरी राजभवन जे अंदरि वियो ऐं येशूअ खां पुछईं, तूं किथां जो आहीं? पर येशूअ उन खे कुझु बि जवाबु न ॾिनईंसि। इन ते पिलातुस येशूअ खे चयईं, तूं छो मूंखे कुझु बि जवाबु नथो ॾीं? छा तोखे ख़बर कोन्हे कि तोखे रिहा करण जो ऐं क्रूस ते चढ़ाइण जो बि अधिकार मूं वटि आहे? इहो ॿुधी येशूअ पिलातुस खे चयईं, जेकॾहिं तोखे मथां पिता परमेश्वर जे तरफ़ां अधिकार न ॾिनो वञे हा त तुंहिंजो कोई बि ज़ोर मुंहिंजे मथां न हले हा। इन करे जंहिं मूंखे तुंहिंजे हवाले कयो आहे उन जो गुनाह तोखां बि वॾो आहे। तंहिं ते पिलातुस येशूअ खे रिहा करण जी अञा बि वधीक कोशिशि करण लॻो। पर यहूदी ज़ोर ज़ोर सां रड़ियूं करे उन खे ईअं चवण लॻा, अगरि तूं इन खे रिहा करे छॾींदे त इन सां इहो साबित थींदो कि तूं रोम जे महाराजा कैसर जो सॼण न आहीं, छोकी जेको बि पंहिंजे पाण खे राजा थो ठाहे उहो रोम जे महाराजा कैसर जो विरोध करण वारो आहे। जॾहिं पिलातुस इहे सभु ॻाल्हियूं ॿुधियूं त उहो येशूअ खे ॿाहिरि वठी आयो ऐं न्याय करण वारी गद्दीअ ते वेठो, जंहिंखे पत्थर गद्दी बि चयो वेंदो हो। इन खे इब्रानी भाषा में गबथा चयो वेंदो आहे। इहो फसह जे त्योहार जी तयारीअ जो ॾींहुं हुयो ऐं लॻभॻि मंझंदि जा 12 थिया हुआ। उन वक़्तु पिलातुस यहूदियुनि खे चयो, ॾिसो, हे तव्हांजो राजा। पर यहूदी रड़ियूं करे चवण लॻा, हिन खे मारे छॾियोसि, मारे, क्रूस ते चढ़ायोसि। पिलातुस उन्हनि खां पुछो, छा मां तव्हांजे राजा खे मौत जी सज़ा ॾियां? इहो ॿुधी मुख्य याजकनि पिलातुस खे चयूं, रोम जे महाराजा कैसर खे छॾे असांजो ॿियो कोई राजा कोन्हे। पोइ पिलातुस येशूअ खे उन्हनि जे हवाले करे छॾियईं ताकी उहे हुन खे क्रूस ते चढ़ाए। येशूअ खे क्रूस ते चढ़ायो वञणु। उहे येशूअ खे उन जॻह ते वठी विया जंहिंखे इब्रानी भाषा में गुलगुता चयो वेंदो आहे, जंहिंजो मतिलबु आहे खोपड़ीअ जी जॻह। वेंदे महिल येशू पंहिंजो क्रूस पाण खणी करे हली रहियो हो। उते उन्हनि येशूअ सां गॾु ॿियनि 2 ॼणनि खे बि क्रूस ते चढ़ायूं, हिक खे साॼे पासे ऐं ॿिए खे खाॿे पासे, ऐं विच में येशूअ खे चढ़ायूं। पिलातुस हिक तख़्तीअ ते येशूअ जो ॾोह लिखी करे संदसि जे क्रूस जे मथां हणी छॾी। उन तख़्तीअ ते ईअं लिखियलु हो, येशू नाज़री, यहूदियुनि जो राजा। ॾाढनि ई यहूदियुनि जेको तख़्तीअ ते लिखियलु हुयो उहो पढ़ियो, छोकी जिते येशूअ खे क्रूस ते चढ़ायो वियो हो उहा जॻह नगर जे वेझो हुई। तख़्तीअ ते जेको लिखियलु हुयो उहो इब्रानी, लतीनी ऐं यूनानी भाषा में लिखियलु हुयो। इन ते यहूदियुनि जे मुख्य याजकनि पिलातुस खे चयो, तख़्तीअ ते यहूदियुनि जो राजा न लिख, पर इहो लिख जेको इन चयईं कि मां यहूदियुनि जो राजा आहियां। इहो ॿुधी पिलातुस उन्हनि खे चयईं, मां जेको लिखी छॾियो सो लिखी छॾियो। जॾहिं सैनिकनि येशूअ खे क्रूस ते चाढ़े छॾियो त उन खां पोइ संदसि जे कपिड़नि जा 4 टुकड़ा कयूं ऐं पाण में विराए छॾियूं। उन्हनि संदसि जी बुशेट बि खयूं। इहा अणसुभियल हुई, छोकी इहा मथां खां वठी हेठि ताईं हिक ई कपिड़े जी ठहियल हुई। सो उन्हनि पाण में ईअं चर्चा कई कि असां इन बुशेट खे न फाड़ियूं, पर इन बुशेट जे लाइ चिठी विझूं कि इहा कंहिंखे मिले। इहो इन करे थियो ताकि पवित्र शास्त्र जो इहो वचन पूरो थिए
उन्हनि मुंहिंजा कपिड़ा पाण में विराए छॾियऊं ऐं मुंहिंजे कपिड़नि ते चिठी विधऊं। सैनिकनि ईअं ई कयूं। उते क्रूस जे पासे में यीशुअ जी माता ऐं यीशुअ जी माता जी भेण मरियम, जेकी क्लोपास जी ज़ाल हुई, ऐं मरियम मगदलिनी इहे बीठियूं हुयूं। जॾहिं यीशुअ पंहिंजी माता खे ऐं उन चेले खे जंहिंसां यीशु प्यार कंदो हो क्रूस जे पासे में बीठे ॾिठईं त पंहिंजी माता खे ईअं चयईं, हे नारी, ॾिस, हाणे हे तुंहिंजो पुटु अथई। पोइ यीशुअ उन चेले खे ईअं चयईं, इहा तुंहिंजी माता अथई। सो उन ई वक़्तु उहो चेलो मरियम खे पंहिंजे घर वठी वियो। यीशुअ जी मौत। यीशु सम्झी वियो कि हाणे सभु कुझु पूरो थी वियो आहे। सो इन करे हुन ईअं चयईं कि मूंखे उञ लॻी आहे ताकि पवित्र शास्त्र में जेको लिखियलु आहे उहो पूरो थिए। उते सस्ती दाखरस सां भरियल हिकु मटको रखियलु हुयो। सो उन्हनि मटके मां हिकु स्पंज खे ॿोरे करे हिकु डांडीअ ते रखियो ऐं पोइ यीशुअ जे वात ते लॻायूंसि। पोइ जॾहिं यीशुअ उहा सस्ती दाखरस पीतईं त ईअं चयईं, पूरो थियो, ऐं पंहिंजो सर झुकाए करे साह छॾे ॾिनई। सैनिकनि यीशुअ जी पसलीअ में भालो घुसायूं। इहो फसह जे त्योहार जी तयारीअ जो ॾींहुं हुयो ऐं यहूदी धर्म गुरू न पिया चाहिनि कि सबत जे ॾींहं ते कंहिंजो शरीर क्रूस ते लटकियल हुजे, छोकी इहो सबत ख़ासि हुयो। सो इन करे उन्हनि पिलातुस खां विनती कई कि उन्हनि जूं टंगूं तोड़े करे संदनि खे क्रूस तां हेठि लाथो वञे। सो सैनिकनि अची करे यीशुअ जे साॼे ऐं खाॿे पासे में जेके ॿ ॿिया ॼणा लटकियल हुया उन्हनि जूं टंगूं तोड़े छॾियूं। पर जॾहिं उहे यीशुअ वटि आया त उन्हनि ॾिठो कि उहो त पहिरियों खां ई मरी चुको आहे। सो इन करे ई उन्हनि यीशुअ जूं टंगूं न तोड़ियूं। पर सैनिकनि मां हिकु ॼणे यीशुअ जी पसलीअ में भालो घुसायईं त ओॾीमहिल ई उन मां खून ऐं पाणी निकिरी आयो। जंहिं इहो सभु थींदे ॾिठो आहे उन इन ॻाल्हि जी गवाही ॾिनी आहे ऐं उन जी गवाही सची आहे। उनखे ख़बर आहे कि उहो सच थो ॻाल्हाए ताकि तव्हां विश्वास करे सघो। इहे सभु ॻाल्हियूं इन करे थियूं ताकि जेको पवित्र शास्त्र में लिखियलु आहे उहो पूरो थिए कि हुन जी कोई बि हॾी न तोड़ी वेंदी। पवित्र शास्त्र में अञा हिकु ॿी जॻह ते ईअं लिखियलु आहे, उहे बि हुन खे ॾिसंदा जंहिं हुन खे पसलीअ में भालो टुंबियो। यीशुअ खे क़ब्र में रखियो वञणु। इन्हनि ॻाल्हियुनि खां पोइ अरमतिया नगर में रहण वारो यूसुफ नाले जो हिकु माण्हू, जेको यीशुअ जे पोयां हलणु लॻो हुयो पर यहूदियुनि जे डप खां इन ॻाल्हि खे लिकाए रखंदो हो, उहो पिलातुस वटि वञी करे विनती करणु लॻो कि छा उहो यीशुअ जी लाश खे खणी वञी सघंदो आहे। पिलातुस उन जी विनती स्वीकार कयईं। सो उहो इन करे यीशुअ जी लाश खणी वियो। निकोदेमस बि, जेको अॻु में हिकु दफ़े अधु राति जो यीशुअ सां मिली चुको हो, उहो उते लॻभॻि 30 किलो खां बि वधीक मुर में मिलायल एलवा खणी आयो। पोइ उन्हनि यहूदियुनि जे दफ़नाइण जी रीतीअ जे मुताबिक़ यीशुअ जी लाश खे खुशबूदार पदार्थ सां गॾु कफ़न में वेड़े छॾियो। जिते यीशुअ खे क्रूस ते चाढ़ियो वियो हो उते पासे में ई हिकु बगीचो हुयो। उन बगीचे में हिकु नई क़बर हुई जंहिंमें कॾहिं बि कंहिंखे न रखियो वियो हो। इहो सबत खां हिकु ॾींहुं पहिरियों यहूदियुनि जे त्योहार जो ॾींहुं हुयो ऐं इहा क़बर बि वेझो हुई। इन करे उन्हनि यीशुअ जी लाश खे उन ई क़बर में